सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 11 सबक 10 बाब जो तत चैप्टर रिव्यू ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां नाना आबिद। ॿार हिन सबक में असां 11 बाब जे ख़ुलासो कंदासीं यानी चैप्टर समरी कंदासीं। 11 बाब में असां जेको पढ़ियो उन जो ख़ासि पॉइंट्स या उन ख़ासि ॻाल्हियूं असांजी किताब जे 169 नंबर सफ़े ते छपियल आहिनि जेके मुख़्तसर लिखियल आहिनि। अचो त असां हुननि पॉइंट्स खे हिकिड़ो दफ़ो वरी विझायूं ऐं पको करे ॾिसूं त असां छा छा पढ़ियो। Electricity is a form of energy produced when electric charges flow through a conductor. बिजली तवानाई जो हिकिड़ो क़िस्म आहे, कंहिं महिल पैदा थींदी आहे जॾहिं इलेक्ट्रिक चार्ज कंहिं कंडक्टर मां या पसराईंदड़ मां लंघंदा आहिनि, यानी फ्लो ज़रूरी आहे। असां ॾिठो त जेकॾहिं कंहिं कंडक्टर मां इलेक्ट्रॉन्स फ्लो था कनि त उन में इलेक्ट्रिक करंट पैदा थो थिए ऐं बिजलीअ जे वहकिरे जो रुख हमेशह इलेक्ट्रॉन जे वहकिरे जे मुख़ालिफ़ हूंदो आहे। Always the current flows in the opposite direction of the flow of charge or electrons. जीअं हिन सर्किट में इलेक्ट्रॉन नेगेटिव खां पॉज़िटिव जी तरफ़ था वञनि, पर करंट जेको आहे उहो पॉज़िटिव खां नेगेटिव जी तरफ़ थो वञे, उनजे करे असां स्विच पॉज़िटिव जे साम्हूं लॻाईंदा आहियूं। Electricity can be generated by moving a magnet through a coil or a coil through a magnet. असां ॾिठो त मक़नातीसी मैदान या मक़नातीस या मैग्नेटिक फील्ड, कंडक्टर, पसराईंदड़ ऐं मूवमेंट, इहे टई शयूं जॾहिं मिलनि थियूं त उन महिल बिजली पैदा थी थिए। मूविंग अ मैग्नेट थ्रू अ कॉइल और मूविंग अ कॉइल थ्रू अ मैग्नेट। मूविंग ज़रूरी आहे, उन महिल बिजली पैदा थी थिए जॾहिं ही कंडक्टर हिन फील्ड में मैग्नेटिक फील्ड में वञे थो या मैग्नेटिक फील्ड खे कटे थो। इलेक्ट्रॉन जे वहकिरे जी रफ़्तार जो दारोमदार मक़नातीस जी ताक़त ऐं हरकत जी रफ़्तार ते आहे, छो त उहे ई इलेक्ट्रॉन ते वहण जो ज़ोर विझनि था ऐं इलेक्ट्रॉन जे वहण जे ज़ोर जे करे घटि या वधीक इलेक्ट्रॉन्स वही सघनि था। असां ॾिठो त असां कंडक्टर में इलेक्ट्रॉन जो वहकिरो कीमियाई तौर ते बि करे सघूं था ऐं उन सां असांखे कीमियाई बिजली मिलंदी। इहो बिजली 1790 में दरियाफ़्त थी ऐं उन जे ई बुनियाद ते जेको वोल्टेक सेल्स आहिनि उन जे बुनियाद ते असांजा ड्राई बैटरी सेल्स बि ठहियल आहिनि ऐं असांजे गाॾियुनि जूं ऐं असांजे इन्वर्टरनि जूं बैटरीज़ बि ठहियल आहिनि। Power plant generators are used to generate large amount of electricity to fulfill the domestic and commercial needs of a country. असांजे मुल्क जे घरेलू ऐं सनती इस्तेमाल में ईंदड़ बिजली पावर प्लांट जे जनरेटर में ठहंदी आहे जेके तमामु घणी बिजली ठाहींदा आहिनि। असां ॾिठो त बिजली घरनि में तमामु वॾा जनरेटर लॻाए घणी बिजली करंट ऐं वोल्टेज पैदा करे घरनि, दफ़्तरनि, दुकाननि, रस्तनि ऐं सनअतुनि ताईं पहुचाई वेंदी आहे। वॾनि जनरेटरनि में वॾा मक़नातीस तमामु घणा ऐं वॾा तारुनि जा वेढ़ा ऐं तेज़ फिरण जा ज़रिया हूंदा आहिनि। फिरण जे ज़रिए में पाणी, बाफ़, हवा, ॿारण जंहिंमें तेल, पेट्रोल, डीज़ल, कोयलो वग़ैरह शामिल आहिनि, उहे हूंदा आहिनि। There are some sources which are most oftenly used for producing electricity at low cost, like solar energy, wind energy, nuclear energy and biomass energy systems. असां ॾिठो त बिजली ॿिनि तरीक़नि सां पैदा थी सघे थी सनअती पैमाने ते, या त हिकिड़ो टर्बाइन जनरेटर जो पेड़ जे मदद सां या फोटोवोल्टाइक्स जे मदद सां। उहा बिजली जेका टर्बाइन ऐं जनरेटर जी मदद सां पैदा थिए थी उन में या त थर्मल बिजली आहे या न्यूक्लियर बिजली आहे। थर्मल पावर में ॿारण जे तौर ते तेल, कोयलो या गैस इस्तेमालु थींदी आहे ऐं न्यूक्लियर पावर में न्यूक्लियर फ्यूल यानी यूरेनियम वग़ैरह इस्तेमालु थींदो आहे। इन खां अलावा हिकिड़ा ॿिया तरीक़ा बि आहिनि जिन में हिननि खां अलावा ॿारण पैदा थींदा आहिनि पर टर्बाइन जनरेटर ई इस्तेमालु थींदो आहे। उन में विंड आहे यानी हवा, हाइड्रो यानी पावर, जियोथर्मल यानी ज़मीन जी गर्मी वारी ऐं बायोमास यानी उहे शयूं जेके असांजे रोज़मर्रा जे बायोलॉजिकल वेस्ट आहिनि। इन में जेके ट्रेडिशनल तरीक़ा आहिनि उहे तवानाई जा रिवायती ज़रिया आहिनि ऐं ॿिया रिन्यूएबल आहिनि जेके ॿीहर पैदा थियनि था।
हिकिड़ो सोलर तरीक़ो आहे जेको फोटो वोल्टाइक्स सां इस्तेमालु थींदो आहे, उन में टर्बाइन जनरेटर जो पेर इस्तेमालु न थींदो आहे। तवानाई जा ॿीहर पैदा थींदड़ ज़रिया सुठा आहिनि, छो त कुदरती तौर ते वरी पाण ई पैदा थियनि था। उहे लामहदूद मक़दार में मौजूदु आहिनि, कॾहिं बि ख़तमु कोन थींदा, माहौल खे आलूदा कोन था कनि, ज़हरीलनि मादनि खे पैदा नथा कनि ऐं सस्ता आहिनि। पर ही जेके ट्रेडिशनल तरीक़ा आहिनि उहे वरी पैदा नथा थियनि। असां तेल, कोयलो, गैस या यूरेनियम फ्यूल ज़मीन मां हिकिड़ो दफ़ो कढी छॾियो त कढी छॾियो, वरी पैदा कोन थींदो। मक़दार में महदूद आहिनि, उहे ख़तमु थी वेंदा, माहौल खे गदिलो ऐं आलूदा कनि था, कार्बन डाइऑक्साइड घणो करे उछलाइनि था, हवा, ज़मीन ऐं पाणी में ग़लाज़तूं फैलाइनि था, ज़हरीलनि मादनि खे पैदा कनि था। असां ॾिठो त बिजली ॿिनि तरीक़नि जी थी सघे थी। हिकिड़ो डायरेक्ट करंट, जंहिंमें टाइम सां बिजलीअ जे वहकिरे में को बि फ़र्क़ु कोन ईंदो आहे, तब्दीली कोन ईंदी आहे, साॻिए लेवल ते हुनजो करंट रहंदो आहे। ॿियो हूंदो आहे अल्टरनेटिव करंट, जेको बदिलजंदड़ या मुतबादिल करंट हूंदो आहे। उन में टाइम सां बिजलीअ जे वहकिरे में तब्दीली ईंदी रहंदी आहे। उहो पहिरीं वधंदो आहे हिकिड़े डायरेक्शन में, पोइ वरी ॿी डायरेक्शन में वेंदो आहे, उते मैक्सिमम ते ईंदो आहे, वरी वापसि पहिरीं डायरेक्शन में ईंदो आहे, ईअं प्लस माइनस थींदो रहंदो आहे। इन जे करे उनखे अल्टरनेटिंग करंट चवंदा आहिनि। असां हिन अल्टरनेटिव करंट खे डायरेक्ट करंट में मटाए ऐं हाफ वेव रेक्टिफाइड करंट करे सघूं था, ऐं पल्सेटिंग डायरेक्ट करंट बि असां हासिलु करे सघूं था जेकॾहिं असां स्प्लिट रिंग लॻायूं जनरेटर में। Electronics is a branch of physics that deals with controlling of electrical energy. The fundamental role in electronics is of electrons. असां इल्म बरक़ियात जे बारे में ॼाण हासिल कई। असांखे ख़बर आहे त इहा फिज़िक्स ऐं इंजीनियरिंग, इल्म तबियात ऐं इंजीनियरिंग ॿिन्ही जी शाख आहे, रुगो फिज़िक्स जी कोन्हे पर ॿिन्ही जी शाख आहे। डील्स विद द बिहेवियर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सर्किट्स, डील्स विद कंट्रोलिंग ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, designs and manufactures devices controlling flow of electricity. यानी उहा इल्म तबियात ऐं इंजीनियरिंग जी शाख आहे, सर्किट में अणनि या इलेक्ट्रॉन जे हलत सां मुंसलिक आहे, बरक़ी तवानाई जे कंट्रोल या ज़ाब्ते सां तालुक़ रखे थी, ऐं बरक़ियाती ज़ाब्ते वारे सामान जे रिथण ऐं ठाहिण जो कमु करे थी। डायोड, ट्रांजिस्टर, इंटीग्रेटेड सर्किट IC are most commonly used components of electronic circuits. इलेक्ट्रॉनिक सर्किट में जेके ख़ासि तौर ते शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, आम तौर ते उहे आहिनि ट्रांजिस्टर, डायोड्स, इंटीग्रेटेड सर्किट्स ऐं रेजिस्टर्स। असां उन्हनि ॿिनि सभिनी शयुनि जे बारे में तफ़सील बि ॼाणी। Diode is a device that passes the electric current in one direction and blocks current flow in reverse direction. डायोड बिजली जे वहकिरे खे रुॻो हिकु तरफ़ छॾींदो आहे ऐं ॿिए तरफ़ रोकींदो आहे। हिन जा कुझु कम ही आहिनि। बरक़ियाती बटण जे तौर ते इस्तेमालु थींदो आहे, उबते करंट खां बचाव लाइ, यानी रिवर्स करंट प्रोटेक्शन लाइ इस्तेमालु थींदो आहे, ऐं रेक्टिफिकेशन लाइ इस्तेमालु थींदो आहे। रेक्टिफिकेशन असां अल्टरनेट करंट खे डायरेक्ट करंट में मटाइण खे चवंदा आहियूं। डायोड असां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॾिठा। असां ॾिठो त उहे फोटो डायोड थी सघनि था, लेज़र डायोड थी सघनि था, लाइट इमिटिंग डायोड बि थी सघनि था, ऐं सिंपल PN या N टाइप सिलिकॉन सां गॾियल हिकिड़ा डायोड थी सघनि था जेके करंट खे हिकिड़े डायरेक्शन में छॾनि था। Resistor is the device which controls the flow of electricity or simply electrons by acting as a switch that can be turned on and off electronically. ट्रांजिस्टर इलेक्ट्रॉननि ऐं बिजली जे वहकिरे खे कंट्रोल कंदो आहे या ज़ाब्ते में रखंदो आहे। हीउ बटण या स्विच तौरु कमु करे वहकिरे खे खोले या बंदि करे सघे थो। ट्रांजिस्टर वहकिरे खे झको या तेज़ या एम्पलीफाई बि करे सघंदो आहे। हीअ निहायत अहम पुर्ज़ो आहे जेको हर बरक़ियाती सिरिश्ते जो लाज़मी हिसो आहे। असां ॾिठो त ट्रांजिस्टर कीअं ॾिसण में ईंदो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा ट्रांजिस्टर जेके मार्केट में मौजूदु आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि, ऐं असां ॾिठो त उन में 3 जंग हूंदियूं आहिनि: एमिटर, बेस ऐं कलेक्टर। या रेजिस्टर, हीउ पुर्ज़ो बिजलीअ जे या बरक़ियाती सर्किटनि में बिजलीअ जे वहकिरे में रुकावट विझण जो कमु कंदो आहे। हीउ सर्किट में बिजलीअ जे वहकिरे खे घटि करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। जीअं असां पाणीअ जे वहकिरे खे
पाइप खे विच मां दॿाए घटि करे सघूं था। अहिड़ी तरह बिजली जे वहिकरे में रुकावट हिकिड़ो तबई मक़दार आहे जंहिंजो एको ओम आहे ऐं हुनजो सिंबल ओमेगा आहे। रजिस्टर इहो रुकावट जो कमु कंदो आहे। बिजली जे वहिकरे में सम्झो त दॿाउ पैदा करे ऐं रुकावट पैदा कंदो आहे। उनजी शिकिल हीअ हूंदी आहे ऐं उन में अंदरि अहिड़ियूं शयूं पियल हूंदियूं आहिनि जेके रुकावट पैदा कनि। सिंबल उनजो चार्ट्स में या उनजी डिज़ाइन में हीअं हूंदो आहे। Devices are component that obtains information in different forms of energy, converts it to electrical signal and forwards it to the computer is called input device. असां input devices ॾिठा त कहिड़ा हूंदा आहिनि। उन में कीबोर्ड, माउस, जॉयस्टिक, माइक्रोफोन, बारकोड रीडर, टच पैड, टच स्क्रीन, फिंगरप्रिंट रीडर वग़ैरह हूंदा आहिनि। उनजो कमु छा आहे? Obtain information and instruction from outer sources in different forms of energy, convert it to electrical energy and send to processor. यानी जेका इनपुट डिवाइस खे मालूमात हासिल थींदी आहे या हिदायतूं ॿाहिरियनि ज़रनि खां उन्हनि खे बिजलीअ जी तवानाई में मटाए ऐं प्रोसेसर खे मुहैया करण जो कमु कंदो आहे। An output device is a device that is used to receive the data from processor and shows its results. Output devices are the devices or components which obtain information and instruction from processor in form of electrical energy, convert it to physical forms and provide it to the user. यानी आउटपुट डिवाइस उहे पुर्ज़ा या औज़ार आहिनि जेके प्रोसेसर खां मवाद या मालूमात या हिदायतूं हासिल कनि जेका बिजलीअ जी तवानाई जी सूरत में हुजे। उनखे तबई सम्झ जोगी शिकिल में मटाए यानी तस्वीर, आवाज़, लिखत या अने कंहिं शइ में मटाए इस्तेमालु कंदड़ खे यानी इंसान खे मुहैया कनि। इन्हनि खे असां आउटपुट डिवाइसिस चवंदा आहियूं। अहिड़ी तरह असां हिन चैप्टर जी समरी करे वरिती। उन में असां ॿिनि स्टेटमेंट्स खे थोरो तब्दील कयो या उन खे थोरो तसीह कईसीं। हिकिड़ो नंबर 4 खे ऐं उन खां अलावा असां तसीह कई नंबर 9 में जंहिंमें असां प्रोवाइड्स जी जाइ ते ऑप्टेंस कयो। ॿारो उन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।